बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साथ संगत सभिनी खे ओम शांति। जेको शेवक फल जी आश खां सवाइ अठई पैर शेवा में रुधल थो रहे, उहो ई मालिक खां सभु कुझु हासिल करे सघे थो। मालिक बि उन खां ॻुझो कुझु बि नथो रखे। फल जी आश खां सवाइ जेको शेवा करे, निष्काम शेवा असां कंदा रहूं त असांखे मालिक वटां सभु कुझु मिलंदो। पोइ मालिक बि उन खां कुझु ॻुझो न रखंदो, माना लिकाईंदो कान्हे। हीअं कीअं चवंदा आहियूं धीउ खां लिकाए केरु न खाईंदो आहे, त हे पोइ असां खां गुरू बि कोन लिकाईंदा। असां अहिड़ा बणिजूं ख़ाली। मालिक जी बख़्शियल दातुनि लाइ शुक्रगुज़ार रहो ऐं रोज़ानो कुझु टाइम कढी भॼन अभ्यास में वेह। हुन जूं ॾिनल दातियूं जेको असांखे ॾिनो अथई, सुबुह खां वठी यादि कयूं, उथूं था जेसि ताईं राति सुम्हूं था तेसि ताईं छा छा नथो ॾिए असांखे, काई बि कमी रखे थो, सभु टाइम सर कीअं थो पहुचाए, त उनजो चए थो शुक्रगुज़ार रहो। ॾींहं राति उन जा शुकराना ॻायूं, जेतिरा थोरा उन जा मञूं एतिरा थोरा आहिनि। एॾा असांजे मथां हुन कुर्ब कया आहिनि, हिकु बि थोरो असां लाहे न सघूं हुनजो। धनवान उहो थो थी सघे जंहिंजो ख़र्च घटि ऐं आमदनी वधीक हूंदी। तंहिं करे पंहिंजी शक्तिअ खे जेका ॾींहों ॾींहुं ख़र्च थी रही आहे, जेकॾहिं उनखे वधाइण थो चाहीं त मौन रही एकांत में भॼन अभ्यास करण जो नेम बणाए। आमदनी वधीक हूंदी आहे, ख़र्च घटि हूंदो त उहो शाहूकार थींदो वेंदो न, बचति थींदी त अंदरी शक्ति बि चए थो जेका आहे न उहा तूं बि गॾु कर, मौन रही करे। मौन रहंदासीं न त उहा शक्ति गॾु थींदी आहे। संत इन करे एकांत वधीक पसंदि कंदा आहिनि, लॻभॻि घटि ॻाल्हाईंदा अथव संत। पंहिंजा अम्मा त केॾा गंभीर हूंदा कोड़ी नार वारा, तव्हां शायदि न ॾिठा, ॾाढा गंभीर हूंदा, ॾाढो घटि ॻाल्हाईंदा हुआ। किथे केरु माना ॻाल्हाईंदो हो न त दादी जन खे वठी वेंदा, चवंदा सुंदरी तूं हल, तूं जवाबु ॾिजान। अॻे पहिरियों पहिरियों जेके हरिओम जा सत्संग थिया न, पोइ उहे थोरो बहस वधीक कंदियूं हुयूं, हाणे कोन्हनि। हाणे त ॾाढी निमिरता अची वई अथनि उन्हनि में। हाणे ॾाढी निमिरता उन्हनि में बि अची वई आहे। अॻे ॾाढो बहस कंदियूं हुयूं, तव्हां हीअं थियूं कयो, तव्हां हीअं थियूं कयो, असां हीअं हलणु खपे, हीअं करणु खपे। दान छा जा थियूं कयो, दान करणा अथव त कंहिंखे मशीन वठी ॾियो माईअ खे, त उहा उन ते गुज़रान हलाए। भाई हुजे त गाॾो वठी ॾियो त उन ते गुज़रान करे। ऐं एॾी कंहिंखे शक्ति न हुजे त किथां वठी ॾियनि। भले थोरो थोरो कयूं न असां चिल्लर, असांजे माता जन बि ईअं चवंदा, चिल्लर दान कंदव न त अहंकार न ईंदव, उहो यादि न ईंदव त असां कयो। ऐं वॾी शइ कंहिंखे बि ॾींदव, कुझु वॾो दान कंदव न त उहा साम्हूं ईंदव न माई, त झटि यादि अची वेंदव त हिनखे मां हे वठी ॾिनो। तॾहिं त हाणे घर पई थी पाले, न त वीचारी ॾाढी दुखी हुई। त तंहिंखां त हे थोरो थोरो सुठो न, भले रुपए रुपए ॾियूं। अहिड़ा पोइ अॻे ॾाढा बहस कंदियूं हुयूं। पोइ अम्मा जन दादीअ खे चवंदा, सुंदरी तूं ॻाल्हाए हिननि सां, मां नथी पुॼी सघां। ॻाल्हाईंदा ई घटि हुआ, ॾाढो सफ़ा घटि ॻाल्हाईंदा हुआ। पोइ दादी त वरी कंहिंखे छॾींदा
दादी पूरो पूरो जवाबु ॾेई छॾींदा ऐं सचो सच्चो सच्चो में सच त कंहिंखां पोइ ड्रिज ई न सच त बि नज वरी प्यार बि एॾो कंदा हा ॾाढो एॾो ध्यानु रखंदा असांजो अम्मा खे थोरी नार वारी अम्मा थोरी नार वारी अम्मा खे चयो मट भरिजी ॾाढी भक्ति कंदा हुआ न कोड़ी नार वारा मां ॿुधाईंदी आहियां न असां 4-4 कलाक वेठल ॾिठोसीं 4 कलाक ईअं वेहंदा हुआ अखियूं खुलंदियूं कोन आहिनि ॾंद ईअं विकुड़जी वेंदा हुअनि चमची पाणीअ जी कोन पवंदी हुई हथ सां ईअं विझंदासीं फुड़ो फुड़ो करे पोइ चप खुलंदा आहिनि पोइ चमचीअ सां पाणी पियारींदा हुआसीं एॾी भक्ति कंदा हुआ उहे पोइ हिकु दफ़ो साईं लालाराज रहियल हुआ हिते त अॻे असांजूं चाचियूं वेंदियूं हुयूं न केॾे पोइ निणानुनि खे टिकाए वेंदियूं हुयूं पोइ हिकु दफ़ो अम्मा खे टिकाए वियूं हुयूं त सभु कमु घर जो कंदा हुआ चांवर सोईंदा हुआ चाढ़ींदा हुआ भाॼियूं कटींदा हुआ पोइ साईं लालाराज रड़ करे चवनि था ओ ख़ुशहाली चईंसि जी साईं चईंसि हाणे मटु भरिजी वियो त हाणे ॿाहिरि कढ असां त सफ़ा नंढियूं सम्झंदा कान छाखे था चवनि मटु भरिजी वियो आहे ॿाहिरि कढ एॾा माना गंभीर हूंदा अंदरि ई अंदरि भक्ति कंदा पोइ पछाड़ीअ में दादी जन माना ॾाढो प्रख्यात कयनि न त कंहिंखे ख़बर थोरी हूंदी त हेॾा हे पौतल संत हा असांजे हा हिते राजकोट रहिया पोइ मशहूरु थिया ॾाढो न त कंहिंखे बि ख़बर कोड़ी नार में त कोई कोन मञींदो हो कंहिंखे ख़बर ई कोन हुई त हेॾी का भक्ति कई अथनि पौतल संत आहिनि अहिड़ा कोन हुअनि ख़बर हा पर पोइ बि जॾहिं पछाड़ीअ चोलो पिया छॾनि न त असांखे चवनि पिया हिते 3 महीना रहिया पोइ विया न पूरे महीने चोलो छॾियुनि हितां 24 तारीख़ विया हुआ 24 तारीख़ चोलो छॾियो त असां वियासीं न असांखे सॾु कराइनि त वियासीं त चवनि था त मां ओ शाम जो चोलो छॾींदीमांइ जीअं मूंखे राति रखनि त परियां परियां जा प्रेमी पहुचनि न त कोड़ी नार जा पैंच अहिड़ा अथई मूंखे रखंदा ई कोन शाम जो 6 बजे राइट चोलो छॾियनि 24 तारीख़ हुई विस्पति जो ॾींहुं पोइ ॿिए ॾींहुं माना खयंसि त राति में त किथां किथां जा प्रेमी पहुची विया सभिनी हंधा बसूं कराए हा पहिरियों मम्मी आहे न एॾो माना कान मञींदा हुआ भई माता हरची गुरू आहिनि हर कंहिंखे पंहिंजे गुरूअ लाइ हुजणु खपे पोइ असांजे घर जो ईंदा हुआ त मन में चवंदा हुआ ईअं साम्हूं थोरी उन्हनि खे चई मन में माना ईअं चवंदा त मां तॾहिं भई कोड़ी नार वारीअ दादीअ खे मञींदसि जॾहिं मुंहिंजे गुरूअ जे तारीख़ ते चोलो छॾे पोइ मां मञींदीमांसि ऐं उहे ई सभु कराए वियासीं मम्मीअ खां जीअर ई चईंसि मम्मीअ खे चवनि पिया फलाणी मां पंहिंजो सभु करे छॾियो थी मैं दान धर्म ओ पाठ बि मां पंहिंजो रखी छॾियो थी मैं तूं बि कराए छॾ गीता जो पाठ रखाए विया दान धर्म सभु ब्राह्मण खे जेको ॿारे जो ॾिबो आहे न उहो सभु ॾियारे विया चईसि करे छॾ तूं पंहिंजनि हथनि सां करे वञ पोइ भले पुठियां कनि न कनि पंहिंजो त चवनि पिया मां साहिबनि जो पाठ रखियो आहे गुरू ग्रंथ साहिब जो गीता बि रखी छॾी आहे ऐं
सुखमनीअ जो बि करे छॾियो आहे, जप साहिब सॼो सुंदर गुटको चई मां पाठ करायो आहे, ऐं गुरु ग्रंथ साहिब जो चई मां सभु करे छॾिया आहिनि। ब्राह्मण खे वॻो चंपल जेको ॾिबो आहे सभु ॾेई छॾियो आहे। असां खां सभु मम्मीअ खां कराए विया। सतगुरनि जी कृपा ॾिसी अहंकार न कर, सदाई सुचीत रहो, कठो कयल खजानो किथे अहंकार वस थी विञाए न छॾिजां। अहंकार में त माण्हू झटि किरी पवंदो आहे। अहंकार त हुनखे एतिरी रती मात्र बि न वणंदो आहे। चए थो जेके हुन कृपाऊं तो ते कयूं अथई मतां अहंकार करे उहो विञाए छॾे। रावण खे त हेॾा वरदान मिलियल हुआ न, केॾा मिलियल हुअसि, भक्ति बि ॾाढी कई वई, पर हिकु हठ ऐं अहंकार जे करे सफ़ा हू थी वियो। अॼु ताईं बि ॾिस हर साल साड़ियूंसि था। जंहिंजे मन में मालिक जो भउ न हूंदो उहो बुराईअ खां बची न सघंदो। भउ हुअण सबबि जॾहिं असीं थोरी बि रुहानी तरक़ी करियूं था त अहंकार केराए थो छॾे। इन खां बचण जो हिकु ई उपाउ आहे त हर वक़्तु मालिक खे सर्वव्यापी सम्झूं, जीअं उनजो भउ मन में बणियो रहे। भाव बणियो रहे, हर वक़्तु सम्झंदासीं भई हाज़िर हाज़िर मूंसां गॾु ई गॾु आहे त हुनजो भउ थींदो न, त कीअं कुझु ख़राबु कमु करे सघंदासीं। पोइ न को अहंकार ईंदो, न कंहिंसां वेर रखंदासीं, न कंहिंसां साड़ रखंदासीं, न कंहिंसां कूड़ ॻाल्हाईंदासीं, न कंहिं ते क्रोध कंदासीं। जो हू गॾु आहे भॻवानु त सिधा थी वेंदासीं हुन भाईअ वांगुरु। हुन सां हिकु ॾींहुं गॾु हो त हिकु ॾींहं में केॾा सुठा कम कई, त असां सदाईं गॾु सम्झ आहे त सही न गॾु, हे त असांखे ॾिसणु नथो अचे, बाक़ी हू त गॾु ई गॾु आहे। चिंता छॾे चिंतन कर, छो त मालिक जे चिंतन करण सां तुंहिंजूं सभु चिंताऊं कापूर थी वेंदियूं। सची ॻाल्हि आहे, असां हुनजो चिंतन कंदासीं त हू असांजूं चिंताऊं खणी छॾींदो पाण ई। चिंता सां हूअं बि कुझु थिए कान थो, तंहिंखां हुनजो चिंतन कयूं बसि। ॿियो टाइम न मिली सघई त सुम्हण वक़्तु ऐं उथण वक़्तु मालिक जो ध्यानु ऐं सतगुरनि जो शब्द अभ्यास कर। ॿियो टाइम चवंदा आहिनि नथो मिले, वांदा ई कान आहियूं, वांदा ई कान आहियूं, त सुम्हण महिल ऐं उथण महिल त इहो त 2 टाइम आहिनि ई आहिनि असां वटि, पर असांखे उहो बि आर्स आहे, इहे 10 मिंट बि जल्दी सुम्हूं, 10 मिंट देरि सां उथूं त इहा निंड थी वञे, न त उहे 10-15 मिंट विहूं न रोज़, पोइ छा विहण जी ईअं आदत पइजी वेंदी पाण खे, पोइ रोज़ वेही सघंदासीं। बोलो सतगुरु गुरुदेव भगवान की जय। जंहिंते साहिब राजिया तंहिंखे गणती छाजिया, जंहिंते साहिब राजिया तंहिंखे गणती छाजिया। पंहिंजो दुनिया सारी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी, दुनिया सारी पंहिंजी तंहिंते साहिब राजिया तंहिंखे गणती छाजिया, तंहिंते साहिब राजिया तंहिंखे गणती छाजिया।
कंदा मकरो नाम बाबा जी तब पंहिंजी बाबा जी तब पंहिंजी कंहिंखे साहिब राजी न लगाए कॾहिं तुंहिंजी कॾहिं मुंहिंजी साहिब राजी कंहिंखे धरती साजी कंहिंखे साहिब राम राम रंग मने रो लगारिज राम तेरी जाए कोई परवा पंहिंजी राम तेरी जाए कोई हिकिड़ो किसान हो हर साल खेती कंदो न पोइ जेका फसल माना करे उहा कंहिं थोरी न थोरी ख़राबु काई न काई थी वञेसि त हिकु दफ़ो भॻवान खे तो चए त भॻवान तोखे शायदि तो करे ॾियां केॾो तो अन्न पैदा करे ॾियां चईसि चङो ठीकु आहे हिन कणिक पोखी सीज़न जेका हुई कणिक पोखियईं त जीअं भॻवान खे माना चए भई अॼु हेतिरी चए पियो ॾिस हाणे भॻवान खे ख़बर पवंदी त कीअं सभु कबो आहे हेॾा साल भेण असांजो अन्न एॾो जान कयो अथई भॻवान खे कहिड़ी ख़बर त खेती कीअं थींदी आहे जॾहिं हाणे उहो कणिक केॾी महिल तूफ़ान पियो लॻे केॾी महिल ॾाढी उस पई अचे केॾी महिल बर्फ़ पई किरे त हुनजो संघर्ष पिया कनि त असांखे हिनजो सामनो करिणो आहे त उन्हनि खे उहा ताक़त पई अची वञे त उन्हनि खे उहो संघर्ष करण ई न ॾिनई जीअं तूं चए पियो ईअं मां कंदो पियो अचां सोन बि तॾहिं भई ठहंदो आहे जॾहिं बाहि में पहिरियों तपंदो आहे वरी उनखे हथोड़ियूं लॻंदियूं आहिनि तॾहिं भई सोन मां गहना ठहंदा आहिनि तो हिनखे उहा ॾिनई कोन त हिननि खे उहा ताक़त असांखे सुख ॾिना अथई कीअं वेठा आहियूं हींअर सीउ थो पए त पंखा घटि कयूं एसी बंदि करे छॾियूं गर्मी थिए त वरी एसी चालू कयूं पंखा फुल कयूं सभु पंहिंजे हथ में आहे ॿियनि खे त ॾिसो माण्हू कीअं वेठा आहिनि गर्मीअ में उस में पिया था तपनि सीअ में हींअर ॿाहिरि खुले मैदान में वेठा आहिनि छित कोन अथनि वीचारनि खे त उहे ॻाल्हि राजे गदे दिया वारा मेरे तुझे पे अचां साईं लाला राज चित्तौड़ गढ़ वारा मेरे तुझे पे अचां मेरे सूरत में अजब लायो मूरत लाई आहे क्षमा 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 मूरत लाई आहे क्षमा लाई आहे क्षमा 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 रतन लाई आहे क्षमा गुरुले राज गदे दिया वारा मेरे तुझे अचां साईं लाला राज चित्तौड़ गढ़ वारा पाण गुराए घड़िया लाई है क्षमा ये बस्ती बंद कर दीदी छोड़ बस बंद कराई दो आई अनकी आए हुए दिल जी दुलारी आए हुए दिल जी दुलारी ए आजादी तुआ वारी ने मारी ने आजादी तुआ वारी खुशी खुशी भाई निकले थियो थियो ॾह नोट न जूं हूंदियूं अची वयूं हूंदियूं सोरी निकिरंदी
जो ध्यान वयुसि गोल गोल ॾींहं न छूटा आहिनि 10 जे नोट लीला में जे कल्ह बीड़ी कमु अथई। कयूं अॼु रहो खणी कोन आहे माणे तूं सुभाणे अगड़ी खोलाए घटि गुरु त सभु कुझु कंदो आहे साईं त सभु कुझु कंदो आहे प्यार वारनि लाइ सदा वारनि लाइ सदा वारनि लाइ गुरु त मञने हर माण्हू उहे कहिड़ा जेके आज्ञा मञने हो आज्ञा वारनि लाइ